वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं त सिंध सरकार ईद उल फितर जे मौक़े ते सूबे जे मुख़्तलिफ़ जेलुनि में कैदियुनि जी सज़ा में मुआफ़ी जो ऐलान कयो आहे। सिंध सरकार कैदियुनि जी सज़ा में 6 महीननि जी घटिताई कई आहे। मौत जी सज़ा, अगवा, क़त्ल ऐं रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में कैदियुनि खे माफ़ी न मिलंदी। तव्हांखे हिकु ॿी अहम ख़बर ॾींदासीं। सिंध सरकार ईद उल फितर जे मौक़े ते सूबे जे मुख़्तलिफ़ जेलुनि में कैदियुनि जी सज़ा में मुआफ़ी जो ऐलान कयो आहे। सिंध सरकार कैदियुनि जी सज़ा में 6 महीननि जी घटिताई कई आहे। मौत जी सज़ा, अगवा, क़त्ल ऐं रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में कैदियुनि खे माफ़ी न मिलंदी। तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। सिंध सरकार ईद उल फितर जे मौक़े ते सूबे जे मुख़्तलिफ़ जेलुनि में कैदियुनि जी सज़ा में मुआफ़ी जो ऐलान कयो पियो आहे। सिंध सरकार कैदियुनि जी सज़ा में 6 महीननि जी घटिताई कई आहे। सिंध सरकार कैदियुनि जी सज़ा में 6 महीननि जी घटिताई कई आहे। सिंध सरकार ईद उल फितर जे मौक़े ते सूबे जे मुख़्तलिफ़ जेलुनि में कैदियुनि जी सज़ा में मुआफ़ी जो ऐलान कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। फयाज़, मौत जी सज़ा, अगवा, क़त्ल ऐं रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में कैदियुनि खां अलावा बाक़ी कैदियुनि जी सज़ा में 6 महीननि जी घटिताई कई वई आहे। सिंध सरकार पारां छा तफ़सील आहिनि? बिल्कुल यासिर, सिंध हुकूमत पारां ईद उल फितर जे मौक़े जे हवाले सां सूबे जे मुख़्तलिफ़ जेलुनि में जेके सज़ा याफ़्ता कैदी आहिनि उन्हनि जी माफ़ी जे हवाले सां ऐलान कयो आहे। जहिड़ी रीति तव्हां ज़िक्र कयो त उन्हनि कैदियुनि में जेके जिन खे सज़ाए मौत हूंदी या उहा बराए बुंग जे हवाले सां हूंदो, क़त्ल हूंदो, रियासत ख़िलाफ़ जेका मुहिम जई हूंदी या दहशतगर्दी जा केस हूंदा, उन्हनि में जेके माण्हू मुलविस हूंदा उन्हनि खे इन सज़ा में माफ़ी न मिलंदी। सिंध हुकूमत पारां जेको कैदियुनि खे सज़ा में जेका माफ़ी ॾिनी आहे उहा उनजो मुदो 6 महीना आहे, यानी 180 ॾींहं जेके सज़ा जी माफ़ी जे हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ऐलान कयो वियो आहे। इन माफ़ी सां सूबे जे जेल में जेके जेलुनि में कैद 1202 कैदी आहिनि उन्हनि जो फ़ाइदो थींदो, जिनमें सेंट्रल जेल कराची जा 371 कैदी आहिनि, हैदराबाद में 264 आहिनि, सखर में 233, लाड़काना में 101, खैरपुर में 63, मीरपुर ख़ासि में 47 ऐं ख़ासि तौर ते औरतुनि जी जेका जेल आहे उनमें 8 ऐं मलीर में 88, थोरे शेख बेनज़ीराबाद में 2, दादू में 1, घोटकी में 1 ऐं लाड़काने समेत हैदराबाद में 1 ऐं नारा जेल जा 13, थोरे इंडस्ट्रियल स्कूल कराची जो 1 ऐं इंडस्ट्रियल स्कूल सखर में 1 ऐं स्पेशल वुमेन जेल हैदराबाद में 3 ऐं स्पेशल वुमेन जेका जेल आहे सखर में 4 कैदी औरतूं आहिनि उन्हनि खे फ़ाइदो पहुचंदो। मजबूरी तरह सां 1202 कैदी आहिनि जेके 180 ॾींहं जी जेका सज़ा हुन में माफ़ थियनि हुननि खे आज़ादी मिलंदी। त वॾे वज़ीर पारां हवाले सां जेको सज़ा याफ़्ता कैदी आहिनि उनजी माफ़ी जो जेको ऐलान कयो आहे उन हवाले सां हुकुमनामो जारी कयो वियो आहे। इम्कान आहे त ईद खां अॻु जेके इहे कैदी आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु आज़ादी मिलंदी बल्कि इहो हिदायत कई वई आहे त उन्हनि कैदियुनि खे ॿीहर जेको ॾोहनि खां परे रहण जे हवाले सां न सिर्फ़ु कंदी थी वञे, अगरि जेकॾहिं ॿीहर जेकॾहिं माण्हू ॾोहनि में मुलविस थिया त उन्हनि खे ॿीहर गिरफ़्तार करे सघिजे थो। मजमूई तरह सां 180 ॾींहं यानी 6 महीननि जी सज़ा जी जेको माफ़ी जो ऐलान कयो वियो आहे ऐं हुकुमनामो वॾे वज़ीर पारां जारी कयो वियो आहे। ठीकु आहे फयाज़, वॾी महिरबानी, तफ़सीली आगाह कयो।